नाज़रीन अहम ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। गुज़िर राति ठुल बी सेक्शन थाणे जी हद जोंगल लॻो मुनी वारे इलाइक़े में पियराणी बंगलाणी में चोर दाख़िल थिया त घरदणी सुजाॻ थी पिया। कोठाणे ने हिकु चोर मोजली बंगलाणी खे भागन पकड़े वरितो ऐं ॿिया चोर फ़रार थी वञण में कामयाब थी विया। पकड़ियल चोर खे ठुल बी सेक्शन जोंगल पुलिस हवाले कयो वियो।